अस्सलाम वालेकुम। हीअ आहे हिकिड़ो पुराणो पॉट जंहिंखे मां पेंट थी कयां फोम जे हिकिड़े पीस सां। बेस कोट में मां हयो आहे हिनखे जेसो खे यूज़ करण खां पहिरियों कंहिं स्टिक सां ज़रूरु मिक्स कजे, छो त हुनजो हिकिड़ो थिक पेस्ट तरे में वेही रहंदो आहे। उन खां पोइ वाइट एक्रेलिक पेंट में मां पर्पल जो बिल्कुलु थोरो हिसो मिलाए हिन जो बेस जेको आहे पेंट कयो आहे, यानी जेसो प्राइमर हूंदो आहे उन खां पोइ जेको कलर अप्लाई कयो, उन खां पोइ वाइट ऐं पर्पल ईअं शेडिड करे मां हिन ते यूज़ कयो आहे। ग्रीन ऐं येलो, ग्रीन जा 2 शेड ठाहिण जे लाइ यूज़ कयो आहे। हीअ एक्रेलिक पेंट्स आहिनि, इहो वरी बि मां मैंशन कयां। ऐं उन खां अलावा तव्हां ॾिसो हिन ते मां हिकिड़ो कोट लिखियो आहे, त जेको तव्हां लिखणु चाहियो पहिरियों पेंसिल सां लिखियो अथमि, पोइ मां हिनखे परमानेंट मार्कर सां 2-3 दफ़ा मथां वराए लिखी वई आहियां त जीअं थोरो गहरो थी वञे। ऐं हिन सॼे जे मथां मां डॉट्स पेंट कया आहिनि पर्पल ऐं पिंक ग्रीन सां। ऐं शेड ॾिसो मिक्स मां प्रॉपर न कयो आहे। ऐं हिकिड़ो कोट हिन जो सुकंदो पोइ मथां ॿियो कबो, ॿियो सुकंदो पोइ मथां पेंटिंग कबी, पेंटिंग सुकंदी, उन खां पोइ हिन जे मथां थींदो वार्निश जो कोट। हीअ आहे वार्निश, ऐं हर कोट सुकण खां पोइ वार्निश थींदी आख़िर में। ऐं पोइ वार्निश खे बि कम से कम 24 कलाक ज़रूरु सुकाइबो ऐं हिन खे पोइ सजाइबो।